अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तलाक रुजू करण वारी ॿ दफ़ा आहे। पोइ या त चङी तरह औरत खे रखियो वञे या सुहिणे तरीक़े सां खेसि जुदा थियण जी इजाज़त ॾेई वञे ऐं रुख़सत करण वक़्तु ईअं करण अव्हां लाइ जाइज़ न आहे त जेके उन्हनि खे ॾेई चुका आहियो तंहिं मां कुझु वापसि वठो, यानी महर, कपिड़ा ऐं ज़ेवर मां कुझु न वठो सवाइ उन जे जो जेकॾहिं तव्हांखे अंदेशो आहे त ॿई मर्द ऐं औरत अल्लाह जी हदुनि ते क़ाइमु न रही सघंदा त पोइ पाण में कंहिं समझौते ते मामिलो तइ कनि ऐं औरत पंहिंजे मुड़ुस खे मुआविज़ो ॾेई अलहदगी हासिल करे वठे, यानी खुला करे। उहे अल्लाह जूं हदूं आहिनि ऐं उन्हनि खां अॻिते न लंघो, ऐं जेके अल्लाह जूं हदूं ओरांकींदा उहे ज़ालिम नाफ़रमान आहिनि। पोइ जेकॾहिं हुन मर्द ॿिनि रुजूई तलाकुनि ॾियण खां पोइ टीं तलाक उन औरत खे ॾिनी त उहा औरत उन लाइ तेसीं ताईं हलाल न थींदी जेसीं ताईं उहा कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे। ऐं जेकॾहिं ॿियो मुड़ुस उन औरत खे तलाक ॾिए त पहिरियों मुड़ुस ऐं हीअ औरत पाण में रुजू कनि ऐं निकाह कनि त ॿिन्ही ते को गुनाह न आहे, बशर्त ॿई हिन ॻाल्हि खे सम्झनि त अल्लाह जे हदुनि खे क़ाइमु करे सघंदा ऐं उहे अल्लाह जूं हदूं आहिनि जेके अल्लाह इल्म ऐं सम्झ रखण वारनि माण्हुनि लाइ खोले बयानु करे थो। ऐं जॾहिं अव्हां पंहिंजी ज़ालुनि खे ॿ दफ़ा तलाक ॾेई चुको ऐं उहे पंहिंजी इद्दत पूरी करण ते हुजनि, यानी टिनि तलाकनि जो वक़्तु अची पूरो थियण ते हुजे, त पोइ या त सुहिणे तरीक़े सां शानाइती नमूने सां उन्हनि खे रोकियो या खेनि चङी रीति रुख़सत करियो। फ़क़ति एज़ाइण लाइ उन्हनि खे न रोकियो त जीअं उन्हनि सां ज़्यादती करियो, ऐं जेको ईअं कंदो तंहिं बेशक पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो ऐं अल्लाह जे आयतुनि खे तमाशो न बणायो, यानी तरह तरह जी हेलेबाज़ी न करियो। जीअं निकाह हलाल आहे ऐं अल्लाह जी नेमतुनि खे यादि करियो जेके हुन तव्हां ते कयूं आहिनि ऐं जेको किताब ऐं हिकमत तव्हां ॾांहुं नाज़िल कयाई उन जे ज़रिए बि नसीहत करे थो। पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झो त अल्लाह खे यकीनन हर शइ जो पूरो इल्मु आहे।